खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शेर सखर जे प्रेमी जोड़े जो कुंभ में एहतजाज प्यार जी पाणे बाद वारस जान सां वेरी बणिजी विया आहिनि। तहफ़ुज़ ॾेई ज़िंदगियूं बचायूं वञनि। प्रेमी जोड़ो कुंभ सखर जे ॻोठ अलहंदो जे रहवासण रुख़साना सखर वासी आरिफ अली खरोस सां प्यार जो परणो करे छॾियो। प्यार जे पराणे बाद जोड़ो दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। कुंभ में एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त प्यार जे पराणे बाद वारस जान सां वेरी बणिजी विया आहिनि। तहफ़ुज़ ॾेई ज़िंदगियूं बचायूं वञनि। कुंभ असां कराची जी अदालत में प्यार जो परणो कयो आहे। हाणे असांखे इलाइक़े जा वॾेरा कारो करार ॾेई क़तल करणु चाहिनि था। जोड़ो कुंभ बा असर इलाइक़े जो वॾेरो गाज़ी ख़ान खरोस ऐं ग़ुलाम मोहम्मद अरबेलो खरोस जान जा वेरी बणिजी विया आहिनि। तहफ़ुज़ ॾिनो वञे। जोड़ी कुंभ IG सिंध मामले जो नोटिस वठी बासर वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। जोड़ो आरिफ अली पाण खरोस असांजो चवणु इहो ई आहे असांखे तहफ़ुज़ खपे। असांखे मारण जूं धमकियूं ॾियनि था। मुंहिंजी घरवारी आहे पोयां चाचा मामा हिन जो वालिद साहब असांखे मारण जूं धमकियूं ॾियनि। असांखे SP सखर खे दरख़्वास्त आहे त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। नुक़सानु असांखे तहफ़ुज़ खपे। असांखे मारण जूं धमकियूं ॾियनि था। हिन जा पोयां मुंहिंजा पोयां मुंहिंजा चाचा मुंहिंजा मामा